सुखी जी ॻाल्हि आहे, दुखी जी ॻाल्हि आहे। हुन जी ही तारो खे छॾणो थो पए। ऐं रब जा लख लख शुक्राना पंहिंजा आणियां थो जो अॼु ॾींहुं 43 साल 9 महीना 27 ॾींहं सर्विस मूं कई आहे, पर कॾहिं बि सर्विस में कोताही न कई आहे। इहो थोरो सम्झूं या ॾंड सम्झूं जेको असांजे वालिद साहिब जो नज़र आहे असांखे। जंहिंजो मां ड्यूटी करी आहे कयो, जेकॾहिं मथे करे घर वेही रहो त हुन वार ड्यूटी कंदा मचारी आहे हुतां डेली आउट में कंदो। आख़िर उते राश थी हुई, बाबा माण्हू उते राश करे ॾिनी। त हीअ असांजा थोरा जेके आहिनि रब जा ऐं पंहिंजे वालिदनि कयूं वञा, जॾहिं असांखे इन राह ते हलायो। अॼु ॾींहं ताईं सभु उस्ताद वेठा आहिनि, सभु ॾिसण वारा आहिनि। त सुबुह जो चाॿियूं खणी ईंदोसि, लाऊं खोली ईंदोसि, 7:45 बजी वेंदो। साईं गुलाम रसूल पाक साहिब पहिरीं पंहिंजी जेको आहे हिते पहुचंदो, तंहिंखां पोइ पंहिंजो क्लास संभालींदो। हाणे ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हाणे जेको इदारो रब साईं जेको आहे सो तमामु जेको आहे असां शक्कर कई, असां ड्यूटी कई। त ॾुख जी ॻाल्हि में हाणे नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि, उस्ताद कोन्हनि। जेतिरो बि मूंखां थी सघंदो आउं मदद कंदुसि। आख़िर में सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हिकिड़े बाबा माण्हुनि जे लाइ न, पर जेके उस्ताद आहिनि दुनिया मां थी गुज़रिया आहिनि उन्हनि जे लाइ कुल करे ई दुआ घुरी वञे। इहा जब लफ़्ज़ चयूं पंहिंजा